بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على محمد وآله الطاهرين اللهم صل على محمد وآل محمد. मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ख़ुश नसीब आहिनि उहे माण्हू, ख़ुश नसीब आहिनि उहे इंसान जिन्हनि खे माह मुबारक नसीब थियो। वाक़ई ही उहो महीनो आहे जंहिं में जन्नत जा दरवाज़ा खुलिया था वञनि, जहन्नम जे दरवाज़नि खे बंदि कयो थो वञे। असांखे तालीमात मुहम्मद वाले मुहम्मद मां इहो मिलियो आहे त ए इंसान, तूं कोशिशि कर त जेके जन्नत जा दरवाज़ा तो ते खोलिया विया आहिनि इहे तुंहिंजे वरी बद अमलनि जे करे तो ते बंदि न थी वञनि, ऐं जेके जहन्नम जा दरवाज़ा तुंहिंजे लाइ बंदि कया विया आहिनि, कोशिशि कर त वरी तुंहिंजे अमलनि जे करे तुंहिंजे लाइ खोलिया न वञनि। यकीनन इंसान खे पंहिंजे अज़ली दुश्मन शैतान मरदूद खां बि बाख़बर रहणु घुरिजे त हू हर लम्हा हर वक़्तु इहा ई कोशिशि कंदो रहंदो आहे अल्लाह जे बंदे खे अल्लाह जी वाट तां हटाए उनखे गुमराहनि जी तरफ़ मोकिले छॾियां। मोमिन बंदो होशियारु रहंदो आहे हमेशह पंहिंजे दुश्मन खां। असांखे बि पंहिंजे दाख़िली दुश्मन ख़ारिज दुश्मन खां होशियारु रहण जी ज़रूरत आहे, ऐं इन्हनि शयुनि जी तरफ़ ई इमाम मासूमीन इस्लाम असांखे रग़बत ॾियारी। ऐं ही अल्लाह ताला जा जेके फ़र्ज़ आहिनि, अल्लाह ताला फ़र्ज़ कया आहिनि, असांजो फ़र्ज़ बि अदा थिए थो। इन फ़र्ज़ जे एवज़ में अल्लाह ताला असांखे अज़ीम तोहफ़ा ऐं अजुर बि ॾिए थो पियो। चौथे रमज़ानुल मुबारक जो रोज़ो जेको रोज़ेदार रखे थो पियो, उन जे लाइ अल्लाह ताला कहिड़ा तोहफ़ा ऐं अजुर ॾियण जो इरादो कयो आहे, उनखे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बयानु फ़रमाइनि था। पाण जन फ़रमाइनि था, आताकुमुल्लाहु यौम राबे फ़ी जन्नतिल ख़ुल्द सबईना अल्फ़ क़स्र फ़ी कुल्ल क़स्रिन सबऊना अल्फ़ बैत। जेको बि शख़्स चौथी रमज़ानुल मुबारक जो रोज़ो रखंदो, अल्लाह ताला उनखे जन्नत ख़ुल्द में 70,000 महल अता कंदो, ऐं हर महल में 70,000 घर हूंदा। वफ़ी कुल्ल बैतिन 50 अल्फ़ सरीर, ऐं हर घर में 50,000 तख़्त ऐं पलंग हूंदा। अला कुल्ल सरीरिन हौराउन, ऐं हर तख़्त ते हूर हूंदी। बैन यदय कुल्ल हौराइन अल्फ़ वसीफ़ा, हर हूर जे दरमियान में हर हूर जे अॻियां 1000 कनीज़ूं हूंदियूं। ख़िमारो इहदाहिन्ना ख़ैरु मिन दुनिया वमा फ़ीहा, ऐं उन्हनि जो उहो पर्दो, उन्हनि जो उहो रओ जेको उन्हनि जे पर्दे लाइ इस्तेमालु थींदो, उहो हर उन शइ खां बहितर आहे जेकी दुनिया में शइ मौजूदु आहे। मोमिन किराम केॾी एज़ाज़ जी ऐं अज़मत जी ऐं शरफ़ जी ॻाल्हि आहे। जेकी बि शइ दुनिया में आहे उनखां बहितर शइ चौथी माह रमज़ान जो रोज़ो रखंदड़ खे मिले थी पई, ऐं असांखे घुरिजे त इन्हनि मौक़नि खे ज़ाइर थियण खां बचायूं ऐं पंहिंजे पाण खे अल्लाह जे अॻियां सुरख़ूर करे अल्लाह जी रज़ायत खे हासिलु करे दुनिया आख़िरत जूं कामयाबियूं हासिलु कयूं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।